अॼु जंहिं महिल ही वीडियो रिकॉर्डिंग करां थो पियो उन महिल हिंदुस्तान जो वज़ीर आज़म अयोध्या में राम मंदिर जो इफ़्तिताह कंदो हूंदो। हिंदुस्तान जेको सेक्युलरिज़म जे नाले ते वजूद में आयो, हिंदुस्तान जेको सुभाष चंद्र बोस, जवाहरलाल नेहरू, मौलाना आज़ाद, महात्मा गांधी जो मुल्क हुयो। सुभाष चंद्र बोस जंहिंजी आर्मी सेक्युलर इंडिया जो हिकिड़ो मजमूओ हुई, जंहिंमें मुस्लिम्स, जंहिंमें हिंदूज़, जंहिंमें सिख जेके हुआ उहे बराबरी जा शिराकतदार हुया। ऐं उहो हिंदुस्तान जेको भगत सिंह जे ख्वाबनि जो हिंदुस्तान हो, उन जो वज़ीर आज़म अॼु अयोध्या में राम मंदिर जो इफ़्तिताह करणु वञी रहियो आहे। ऐं उन राम मंदिर जो इफ़्तिताह सां गॾोगॾु हिकिड़ो पॉलिटिकल शो बि आहे। उहो हिकिड़े नए इंडिया जो या हिकिड़ो अहिड़ो इंडिया जेको शायदि हुनजा जेके फुदड़ उन्हनि न सोचियो हुजे। राम मंदिर टू बी वेरी स्पेसिफिक 6 डिसंबर 1992 में दंगा थियनि था ऐं उन दंगनि जे नतीजे में जंहिं जॻह ते राम मंदिर ठहे पियो, उन जॻह ते बाबरी मस्जिद हुई, जंहिंखे फार राइट हिंदू एक्सट्रीमिस्ट जेके आहिनि उहे डिमोलिश करे छॾनि था। उन्हनि वटि मौक़ुफ़ इहो थो हुजे त जंहिं जॻह ते मस्जिद ठहियल आहे उन जॻह ते अॻु में मंदिर हूंदो हुयो ऐं राम जी जनम भूमि हूंदी हुई। ऐं उन खां पोइ हिंदुस्तान में जेके आहिनि उहे वायलेंस थिए थो ऐं वायलेंस जे नतीजे में 2000 माण्हू पंहिंजी ज़िंदगी, पंहिंजी हयाती उहे विञाए वियनि था। उन खां पोइ इहो मुसलसल केस हलंदो रहियो हिंदुस्तानी कोर्ट्स में। हिंदुस्तानी सियासत जो मर्कज़ बणियल रहियो राम मंदिर या बाबरी मस्जिद। ऐं 2019 में उन मुतलिक़ हिंदुस्तान जी सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो इहो ॾिनो त कुझु आर्कियोलॉजिकल एविडेंस में इहो ज़ाहिर थियो आहे त इन मस्जिद जे हेठि को स्ट्रक्चर मौजूदु आहे ऐं प्रोबेबली उहो जेको आहे उहो मंदिर आहे। उन जे करे हिंदुस्तानी गवर्नमेंट खे हुन ऑर्डर कयो त उन ई जॻह ते मंदिर जी कंस्ट्रक्शन लाइ पिणु पैसा अलॉट कया वञनि ऐं गॾोगॾु मस्जिद जे लाइ पिणु लैंड ॾिनी वञे ऐं उन जे लाइ पिणु पैसा ॾिना वञनि। ऐं पोइ 1800 करोड़ जी लागत सां जेको मंदिर उहो ठाहियो वियो, पर जेको मस्जिद ठहिणी हुई उहो अञा ताईं कोन ठही सघी। इहो ख़बर अॼु की इंटरनेशनल मीडिया जी ज़ीनत बणिजल रही त उन मस्जिद जो छा थियो। ऐं पोइ ख़बर इहा पई त उहो मस्जिद जेको आहे उहो अञा ताईं कंस्ट्रक्ट न थी सघी, बल्कि अयोध्या खां 25 किलोमीटर परते हिकिड़ी लैंड खे ॾिठो वियो आहे जिते मस्जिद ठहींदी, पर उन जे लाइ अञा ताईं के बि पैसा गवर्नमेंट जे तरफ़ां अलॉट कोन कया विया आहिनि। हाणे इहो को मुद्दो न आहे जंहिं ते वेठा पाण ॻाल्हायूं त मस्जिद जे लाइ पैसा कोन अलॉट कया विया या मंदिर जे लाइ पैसा कोन अलॉट कया विया। ही 21st सेंचुरी आहे, हिन में मज़हब जो सियासत में को किरदारु न हुअणु घुरिजे। हिंदुस्तान जेको सेक्युलर हुयो ऐं हिंदुस्तानी माण्हू जॾहिं बि हितां खां आवाज़ु वञे थो पाकिस्तान मां, पोइ खणे उहो सिंधी छो न ॻाल्हाए जेको सदाईं सेक्युलरिज़म जा प्रचार रहिया आहिनि, या उन्हनि वटि लतीफ़ जो आवाज़ु रहियो आहे, या GM सैद वटि जेको सेक्युलरिज़म वारो फ़िक्र रहियो आहे। छाकाणि त सिंध पिणु घण मज़हबी खितो रहियो आहे। हिंदुस्तानी अवाम पंहिंजे वोट सां हिकिड़ी फार राइट पार्टी खे इक़्तिदार में आंदो आहे ऐं हू सभु कुझु इम्प्लीमेंट करे थी पई। तॾहिं बि उन में जेको ॿियो फैक्टर आहे, जेको फैक्टर माइनॉरिटी राइट्स जो आहे, जेको वतन कंहिं बि हिकिड़े तबिके सां, हिकिड़े मज़हब सां, हिकिड़े मज़हब जे माण्हुनि सां, हिकिड़े क्लास सां कॾहिं बि कोन ठहींदो आहे। वतन में मुख़्तलिफ़ जेके माण्हू रहंदा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जाग्राफ़ी हदूं हूंदियूं आहिनि, उन्हनि सभिनी जी जेका म्यूचुअल रेस्पेक्ट आहे ऐं उन्हनि जे एहसासनि जी ख़्याल सां ई जेका आहे उहो हिकिड़े वतन जी सलामती जेका आहे उहो बरक़रार रही सघे थी। तव्हां ॾिठो त जेको मज़हब जी सियासत शुरू कई हुई 1947 खां अॻु में, उहो केॾी ख़तरनाक हद ताईं ख़तरनाक साबित थी ऐं उन में लखे माण्हू जेके आहिनि उहे मारिजी विया, लखे माण्हू बेघर थिया ऐं बरसगीअ जो विरहाङो थियो। ऐं विरहाङे खां पोइ तव्हां ॾिठो त उहो बाहि जेका आहे उहो उन बाहि में माठार कोन अचे सघी, बल्कि उहो वधीक पंहिंजा जेके आहिनि उहे शोला भड़काईंदी रही। ऐं पोइ पाकिस्तान ठहण खां पोइ हिते पिणु हिकिड़ी मज़हबी रियासत वारो कॉन्सेप्ट शुरू कयो वियो ऐं उन्हनि जा जेके बैकफायर नतीजा आया उहे बि तव्हां ॾिठा। दहशतगर्दी जी लपेट में आया ऐं 70,000 माण्हू दहशतगर्दी जे नतीजे में हिन मुल्क में मारिया विया। बिलियंस ऑफ डॉलर्स जो नुक़सानु थियो। चवण जो मक़सदु इहो त उहो जेको मज़हब जी सियासत उहो हमेशह का नुक़सानकार साबित रही आहे। मज़हब जी सियासत या जेको बि इहो पॉपुलर सेंटिमेंट्स खे जॻाइण वारी सियासत आहे, उहो हिकिड़ो बबल आहे। जेतिरो वॾो थींदो वेंदो उन जो जेको धमाको हूंदो, उन जो जेको फाटणु हूंदो, उहो अञा बि वधीक ख़तरनाक साबित थींदो। सो इहा सियासत दुनिया में किथे बि थिए, या नतीजा जेके आहिनि उहे बुरा निकिरणा आहिनि। बदकिस्मती सां सिंध अहिड़ो खितो आहे जेको जंहिं मुल्क में अचे थो उहो पिणु हिकिड़ी मज़हबी रियासत आहे। उन जे पाड़े में जेके बि मुल्क आहिनि, ईरान आहे,
अफ़गानिस्तान आहे, हिंदुस्तान आहे, उहे पिणु शदीद मज़हबी इंता पसंदी वधंदी थी पई वञे। हाणे जेको डपु आहे उहो इहा आहे त उन जो असरु किथे सिंध जी मजमूई सियासत ते न पवे। उहो सियासत में जेको मज़हब वारो कार्ड आहे हमेशह उहो नुक़सानकार साबित थियो आहे। ऐं उहे सिंध पंहिंजी हेसि ताईं जी सियासी तारीख़ में अञा ताईं सेक्युलर रही आहे। उन में विरहाङे में सैड स्टोरीज़ सिंध में थियूं। विरहाङे खां पोइ जेको आहे मजमूई तौर ते सिंध पुरअमन रही आहे। पर हीउ जेको हुनजे पाड़े में मज़हबी सियासत जो जेको उभरे अचणु आहे उहो किथे न किथे इंडिकेटर्स ख़तरनाक ख़तरे जा जेके इंडिकेटर्स आहिनि उहे ॾिए थो पियो। छाकाणि त इहा सियासत हमेशह इंसाननि जो रतु घुरंदी आहे, ॿिए माण्हुनि सां नफ़रत सेखारींदी आहे ऐं इहा सियासत हमेशह खां डिवाइड कंदी आहे। तव्हां ॾिसो था पिया त अॼु राम मंदिर जो जॾहिं इफ़्तिताह थिए थो पियो त उते हिंदुस्तान बॉलीवुड जा स्टार्स, क्रिकेटर्स हिंदुस्तान जा समूरा सियासतदान मौजूदु आहिनि, पर उते हिकिड़ी मज़हबी अक़लियत मां को बि माण्हू न आहे। हाणे उहे माण्हू आहिनि, उहे छा सोचींदा हूंदा? हिकिड़े मुल्क जे माण्हुनि खे डिवाइड करण खां वधीक ॿियो छा थो थी सघे? इहो समूरो पावर शो जेको आहे अॼु नरेंद्र मोदी जो या रूलिंग बीजेपी जो, उहो सवाइ पॉलिटिकल स्टंट जे ॿियो कुझु बि न आहे। 2024 में इलेक्शन्स अचण वारियूं आहिनि ऐं हू इलेक्शन्स में वधाए करे मज़हब जो इस्तेमालु करे पंहिंजो वोट बैंक हासिलु करे ऐं हिंदुस्तान ते हुकूमत करणु चाहिनि था। ऐं तव्हां ॾिठो त जेके हींअर स्टेट्स जूं इलेक्शन्स थियूं उन में कांग्रेस खे शिकस्त आई ऐं हुननि जो जेको इंडिया वारो अलायंस आहे उहो के नतीजा खे साबित न करे सघियो। या भारत जोड़ो यात्रा या ॿियूं जेके बि मार्च कयूं राहुल गांधी, उहे के नतीजा न ॾेई सघियूं। सो छाकाणि त पसंदि सियासत आहे, हुननि जी सियासत सेक्युलर सियासत आहे ऐं होॾां ॿिए तरफ़ ते जेका सियासत आहे उहो कुझु माण्हुनि जा जेके रिलीजियस सेंटिमेंट्स आहिनि उन्हनि ते आधार रखे थी। ऐं तकिड़ो जेको रिज़ल्ट आहे उहो हुननि खे मिलंदो जेके माण्हुनि जा जेके रिलीजियस सेंटिमेंट्स आहिनि उन्हनि ते सियासत कनि था, पर उन जा पूरे समाज ते, पूरे मुल्क ते ख़तरनाक इम्पैक्ट पवनि था। ऐं ख़ासि तौर ते जेकॾहिं नेबर कंट्रीज़ आहिनि उन्हनि ते पिणु उन्हनि जा इम्पैक्ट पवनि था। 2024 में इलेक्शन्स आहिनि हिंदुस्तान में ऐं पाकिस्तान में पिणु। हिंदुस्तान में मज़हबी सेंटिमेंट रिकॉर्ड हाई ते पहुतल आहे ऐं पाकिस्तान में पॉलिटिकल स्टेबिलिटी। सो ॿई मुल्क हिकिड़े रस्ते ते हलनि था पिया जंहिं रस्ते जी ख़बर न आहे त अंत किथे थियणो आहे। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी, 5 मिंट जो एक्सप्लेनर ॿुधो, इंडस डायलॉग खे सपोर्ट करियो ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर करियो।